जे वक़्तु अची चुको आहे त केरु जेको आहे ईंदड़ राउंड में हूंदा। तमामु इंतिहाई गंभीर ऐं असांजे लाइ हिकिड़ो इम्तिहान आहे ऐं हमेशह दस्तूर मुताबिक़ मां इहो ई चवंदुसि त सरकार जी सनाख़वानी जो को फ़ैसिलो न आहे, छो त आका जी सनाख़वानी जो मट मिसल को थी नथो सघे। उनखे असीं केरु थींदा आहियूं जो उनजे सनाख़वानी खे कटे सघूं। पर शुरू ॾियारनि खां वठी करे असां जेतिरी क़दुरु चयो आहे त ॾात ऐं ॾांहुं अंदाज़े बयां इन सॼे तसलसल जे अंदरि ऐं ख़ासि करे अॼु असां जन बि सनाख़वाननि खे ॿुधो आहे ऐं लाज़मन इहो असांजो अॼु जेको आहे सो 7हों राउंड आहे। असीं कोशिशि कयूं पिया त 8 राउंडनि खां वधीक न वञूं ऐं असां हुन में पंहिंजे आख़िरी हद ताईं फ़ैसिलो ॾियूं। भेनरुनि पंहिंजे अंदाज़ सां अॻे जी भेट में कंहिं हद ताईं बहितर निभायो आहे, पर असीं उन्हनि खे टिनी खे हिकिड़ो भेरो अञा मौक़ो ॾियूं था ऐं नेक्स्ट राउंड असांजो जे अंदाज़ सां मुक़ाबिलो कीअं हूंदो उहो असां तव्हां खां उन महिल ई ॿुधंदासीं त असीं उन आख़िरी जेको फाइनल मुक़ाबिलो आहे उहो असीं कीअं कराइणु चाहियूं था। बाक़ी हिननि जे अंदरि नाज़रीन बि ॾिठो, अवां बि ॾिठो त मुक़ाबले जे अंदरि जेका फरमाइश थिए उन जो मुकमल तौर ते पुराओ कजे ऐं अॼोकी ख़ासि करे फरमाइश जे अंदरि असांखे अहमद रज़ा या अजब गुल खे जेका शइ चईसीं कंहिं हद ताईं जेको आहे सो अहमद रज़ा जो सुर कमज़ोर हुयो। एक्स्ट्रा जॻहियूं जेके हुन हयूं पए त उन एक्स्ट्रा जॻहियूं हणण जे करे आमेरा ढोला उमिरि जे तक़ाज़ा जे लिहाज़ सां त बिल्कुलु दुरुस्त हुयो, पर जेका कलाम जी असुल तक़ाज़ा आहे उन कलाम जी तक़ाज़ा ते हू मुकमल अची न सघियो आहे। उन सां गॾोगॾु ग़ुलाम क़ादिर जेको आहे सो उनखे असांजे जज पहिरीं बि मोहतरम इसरार साईं चयो हो सलाम, यानी हमेशह इहो उसूल आहे त मुक़ाबले जे अंदरि जेका शइ चई वञे, छो त असांजो ग़ुलाम क़ादिर सिंध जो तमामु उहो सनाफ़ान आहे जेको पंहिंजे अंदाज़ ऐं आवाज़ जंहिंखे चइजे त हुनखे पंहिंजे आवाज़ ते गुरूर हुजे, यानी हुनजो अंदाज़ ऐं आवाज़ आलाप जेके आहिनि राग जो तमामु बहितरीनु माहिर आहे। पर जीअं त हीअ असां मुक़ाबिलो राग जो कोन था करायूं, हीअ असांजो मुक़ाबिलो आहे नात जो ऐं उन एॾे नाले वारे नात ख़्वान खे चवण जे बावजूदि सलाम न अचे त शाह साहिबु तव्हां ई ॿुधायो त इहो हिन मुक़ाबले जी जेका असां शिकस्त आहे ऐं उनखे अॻु में हिकिड़ो चई चुका हुजऊं असांजे जज बाबा हीअ शइ आहे हिनखे तव्हां यादि करे अचो त असांजे मुख़्तलिफ़ पोयनि सभिनी राउंडनि में असां ग़ुलाम क़ादिर जे उन्हनि सभिनी ग़लतियुनि खे ख़तमु कंदे मुकमल हुनखे चांस ॾींदा आया आहियूं ऐं हीउ उहो चांस हो जंहिंजी असां हुनखे फरमाइश करे चुका हुआसीं। बहरहाल हिन वञा असीं जेको आहे सो नेक्स्ट राउंड जे लाइ असांजा पंहिंजो 7 हुआ 7 वञा 5 आहिनि। अहमद रज़ा खे असीं फ़ारिग़ कयूं था ऐं उन सां गॾोगॾु असांजो हाफ़िज़ ग़ुलाम क़ादिर जेको पंहिंजे ई उन्हनि मुख़्तलिफ़ पोयां राउंड में यूट्यूब ते ॾिसी सघे थो, प्रोग्राम मौजूदु आहिनि, दोस्तनि पढ़िया आहिनि ऐं अॼु उन असांजे जज जी उन फरमाइश जेका अगरि उनखे मिली चुकी हुई उन ते पूरो न पइजी सघियो आहे। ठीकु आहे, बिल्कुलु अहमद रज़ा ऐं ग़ुलाम क़ादिर जेको आहे आउट थी चुका आहिनि अने जेके आहिनि राउंड मां, त पोइ जेके असां ॿियनि कैंडिडेट उन्हनि खे आउं चवंदमि त सुभाणे जेके अञा वधीक तयारियूं करे अचनि त असां हीअं असां पंहिंजे गेस्ट ॾे वेंदासीं त उन्हनि खे चवंदासीं